सो दोस्तों ही नओं निज़ाम है, पुराणो निज़ाम आहे मरमरे इनखे चऊं था न फास्ट ट्रेन है सॼी इलेक्ट्रिक ते आहे। हींअर असां हिकिड़ो स्टेशन आहे चिकमेक उते आहियूं। सो हाणे असां चवंदासीं मरमरे में ॾाढी स्पीड हाई स्पीड ट्रेन वांगुरु आहे। सो अचो त तव्हांखे हिन में ॿुधाइनि था। सो हीअ जो एंट्रेंस आहे ज़बरदस्त क़िस्म जो, ध्यानु असांखे जगह कान्हे ॾियणो पवंदो, असांखे लॻे थो ॾाढी हाई स्पीड ट्रेन आहे। सो हीअ आहे स्टेशन। हींअर ही स्पीड पकड़ी आहे ऐं ॾाढी फास्ट आहे ऐं ख़बर कान थी जेका एॾी फास्ट थी हले। तुर्की इस्तांबुल मां शाह संतान गॾु मरमरे ट्रांसपोर्ट जो निज़ाम आहे। सो सॼे पासे समुंड आहे, हले पई ट्रेन पंहिंजी स्पीड सां, पर ख़बर न पई पए त को एॾी का स्पीड आहे। सो हिकिड़ो स्टेशन आहे फ्लोरिया, उते असां आया आहियूं। सो ही हाणे गेट खुलंदो, माण्हू चढ़ंदा हितां। स्टेशन आहे फ्लोरिया स्टेशन। सो केॾी महिल स्पीड पकड़े थी, केॾी महिल स्लो थी थिए, स्पीड ईअं थी वञे जो बसि ख़बर कान थी थिए। सो ही व्यू ॾिसंदा वञो थर्ड फ्लोर। सो नंढिड़ो सफ़र हुयो हिन मरमरा चवंदा आहिनि की हीउ हिकिड़ो असांजो स्टॉप आहे जेको असां लहूं था पिए ते। सो असां लही वियासीं खैर सां। सो तव्हांखे वरी हिकु दफ़ो ॾेखारियूं, ॿाहिरां लोकेशन ॾेखारियूं तव्हांखे, ॾिसो कीअं थी वञे। इलेक्ट्रिक ते आहे, फस्ट क्लास हिन जा प्लेटफॉर्म ठाहिया पिया आहिनि ऐं ॾाढी फास्ट थी निकिरे। सो अॼु जी वीडियो बि पूरी थी असांजी। हीअ बि हिकिड़ो नओं असांजो एक्सपीरियंस थियो हिते इस्तांबुल में। वॾी महिरबानी तव्हांजी। हीअ मरमरा स्टेशन, मरमरा जेको सर्विस आहे रेल जी। सो इन जो राति जो नज़ारो आहे, सवेर तव्हांखे ॾेखारियोसीं। हींअर राति जो नज़ारो ॾिसोसि कीअं आहे इन जो। हीअ साम्हूं ट्रैक आहे, रोड आहे कि मथे एक्सीलेटर में चढ़ी करे लिफ्ट भी है, उन में चढ़ो सको था। सो वरी वेंदे कार स्विप कंदासीं असां। रात जो नज़ारो ॾिसो हिन जो। तो असां पंहिंजो कार्ड स्विप करे हाणे हेठि लहूं था पिया। सो असां हाणे स्टेशन ते अची विया आहियूं। हाणे हीअ हिकिड़ो मॉनिटर आहे जिते लिखियलु आहे 7 मिंटनि में तक़रीबन, 7 मिनट में हीअ अची वेंदी ट्रेन। सो हीअ आहे नंढो सो हिननि जो प्लेटफॉर्म। मरमरा हिन खे हिन जेका आहे रेल आहे उनखे मरमरा चवंदा आहिनि।
सो फास्ट ट्रैक आहे थोरी यानी ॿिया जेके बि सवारियूं हुयूं उनखां ई कुझु महांगी आहे थोरो अगरि जंहिंमें अगरि ॿियनि में अगरि 5, 5.5 या 5.25 लीरा आहे त हीअ मुंहिंजे ख़्याल में 8 लीरा जो वठनि था पिया सो इहो आहे हिन जो हाल थोरी देरि में असांजी अची वेंदी ट्रेन अञा तक़रीबन 6 मिंट खनि आहिनि तक़रीबन सो 6 मिंट इंतज़ारु था कयूं हीअ ट्रेन असांजी अची वई आहे हिते ऐं बिल्कुलु पंहिंजे राइट टाइम ते अची वई आहे हाणे असां वेंदासीं सो हींअर असां हिते रश आहे सो ट्रेन पंहिंजे मंज़िल तां रवां था स्पीड पकड़ी वियासीं पर अंदरि एॾो महसूसु कोन थो थिए जेको हेॾी का तेज़ वञे पई पर तेज़ आहे पंहिंजी जॻह ते सो हीअ न ॾिसूं अॼु जी ब्लॉग असांजो उमेदु आहे तव्हांखे वणंदो शाह इस्तांबुल मां तव्हां सां गॾु दुआ में यादि अस्सलामु अलैकुम